हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई त नानी ओरिजिनली लिखियो हो वालीअ खे को जीव वणे थो ऐं तंहिंखां पोइ दादा पंजवाणी उनखे गाने खे एडिट करे चयूं को छो वालीअ खे हर जीव वणे थो त उनखां पोइ उहो एडिट थी करे अॼु जेको तव्हां ॿुधो वालीअ खे हर जीव वणे थो हर कंहिंजो उभार खणे थो। हिकु दफ़ो ज़ोरदार तारियूं ॻाइण वारे जे लाइ बि ऐं लिखण वारे जे लाइ बि ऐं असांजे दादा जे लाइ जेके हमेशह नवनि कलाकारनि खे हिमथाईंदा रहंदा हुआ। तंहिं करे अॼु महफ़िल लॻी आहे तंहिं करे ई इहो सभु थी सघियो आहे ऐं जिन असांखे उहो नारो ॾिनो आहे झूलेलाल जो जेको अॼु ताईं असां उहो दीदी खे चवंदासीं त हुन सां ई शुरूआति कंदी पोइ हाणे असां नरेश बलेछा खे चवंदासीं त अचनि ऐं पंहिंजी हाज़िरी भरे अची हिन मंदर में। छो त चेटीचंड अचण वारो आहे त मां हिकिड़ो झूलण सां इहो भॼन प्रस्तुत कंदुमि। उहो असांजे भोपाल जे गीतकार ऐं म्यूज़िक कंपोज़र लक्ष्मण गुंदाणीअ जो लिखियलु आहे। पहिरियों मां हिकिड़ो दफ़ो हितां सीधा सिंधू भवन ते उहो ॾेई चुको आहियां अॼु खां छह महीना खनि पहिरियों त उनखे मां हलूं सभु तूलह जे दरबार खणी बहिराणो भभकेदार कयूं सभु हथड़ा ॿधी था पुकार चऊं सभु गॾिजी बारंबार हो आयो लाल झूलेलाल मुंहिंजो आयो झूलेलाल आयो लाल झूलेलाल मुंहिंजो आयो झूलेलाल हलूं सभु तूलह जे दरबार खणी बहिराणो भभकेदार कयूं सभु हथड़ा ॿधी था पुकार चऊं सभु गॾिजी बारंबार हो आयो लाल झूलेलाल मुंहिंजो आयो झूलेलाल आयो लाल झूलेलाल मुंहिंजो आयो झूलेलाल। आयो लाल झूलेलाल मुंहिंजो आयो
झूलेलाल। शोभा दीदी है वो मां ॾाढो शुक्रगुज़ार आहियां त मूंखे एतिरे मतिलबु शॉर्ट पीरियड में मां त प्रोग्राम ॿुधणु आयो हुउमि त दीदी मूंखे हिकु गीत जो ॻाइण जो मौक़ो ॾिनो ऐं मां त एलसीदास सिंधुअ सां मतिलबु पुठियनि करीब 7-8 सालनि खां पहिरियों बि काफ़ी प्रोग्राम ॾेई चुको आहियां। महिरबानी।